प्यारी भगवान शासन प्रेम से जयकार लगा बोल गुरु नानक साहिब जय आस्थान ते नाम जो कीर्तन थे तो नाम वारन प्यारी उस्ता थे थी उन जगह के उन जाय के नमस्कार आहे जेके माई भाई नंढड़ा वॾा निमंत्रण में अची वेहनि था पिया सभिनी खे नमस्कार। अॼु खुशी राम जे घर में ख़ुशियूं आहिनि। पाठ साहिब रखियल आहे। अखंड पाठ साहिब केतिरा ई जशन मल्हाईंदा आहिनि शराब मास सां। पके गुरमुख प्यारा संतनि जो आसरो वठी करे गुरु ग्रंथ साहिब जो आसरो वठी करे ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि। त पिया खुशी राम परिवार के सारी साथ संगत के तारी आवाज़ सां हिन जो नालो ई खुशी राम आहे। खुशी राम माना राम में आराम वठे तो खुशी खुशी आहे। तो जहिड़ो पाण नालो आहे खुशी राम दर्शन करण सां खुशी अची वेंदी आहे। तो बेहद खुशी आहे। गॾिजी करे सत्संग जो 15-20 मिंट अधु कलाक आनंद वठूं। पहिरियों आहे प्रार्थना जो भॼन, उहो आहे गुरबाणी जो भॼन आसीसा जो। तो गॾिजी करे प्रेम सां आनंद वठूं। बोल गुरु नानक साहिब सखी सबा जड़ बाज करो
सुख फल पाइनि अठ पर आराधे तेरी चरण तेरे बरवासे पंच दुष्ट साधे मेरे राम राई तू संता का संत तेरे सेवक का भाव कुछ नहीं जम नहीं आवे मेरे राम राई तू संता का संत तेरे जय जय बटन प्यार सांचो राम पंहिंजी विरती एकाग्र करे पति मारे सावधान थी वई ध्यान लगाए गॾिजी करे सत्संग जवान लोट आयल सारी संगत माता प्रेम प्यार जी चरण वंदनाए नमस्कार अॼु भलारा भाग जो असांजे प्यारे खुशी राम भाई गणेश लाल साईं जन जे प्यार में अची करे खंड पाठ सां रखायो या फिरी जी प्रचार ॻाल्हि कादुर कंहिंखे न करे दुनिया में साहिब जनम बि थियो आहे मालिक जी सिफ़त ॿुधण वास्ते मालिक जी साराह करण वास्ते सॼो शान छा आहे प्यार जो इत्मीनान रचायो आहे सत्संग जो सत माना है सच संग माना है दोस्ती उन सच्चे मालिक जी दोस्ती कढण वास्ते उन जे नाते जोड़ण वास्ते ही सत्संग जो दीवान रचियो आहे सत्संग का सुधरिया भला जैसे कागज टाट का रजब गुर प्रसाद ते बिट गया अंग लाट का इंसान जो बिगड़ल भाग ठहंदो आहे सत्संग इंसान जी बिगड़ल तकदीर बनदी आहे सत्संग में इंसान जो ज़मीन उजागर थींदो आहे सत्संग में सत्संग द्वारा असांखे सोचे छाड़नि त मेरे राम राज संता का संत तेरे सेवक को भाव कुछ नहीं जम नहीं आवे मेरे जो ते रंग राधे स्वामी तिनका जन्म मसा तेरी बख्श न बेटे कोई सतगुर का दिलासा या मुसांगे पकड़न था जेके उन यार साईं जे रंग में रता प्यानी वो रंग दी संग में तू लड़िया प्यारा संग में तू लड़िया या लखन कंजी गरिया या लखन कंजी गरिया प्यारा संग में तू लड़िया प्यारा संग में तू लड़िया या लखन कंजी गरिया या लखन कंजी गरिया लखन कंजी गरिया या
जो संग मिले दुख में तासीर सोबत असर जेरो जेरो संग कंदो जेरो जेरो रंग लगन जुआरी संग कबो तो जुआरी शराबी संग कबो जो भाई शराबी पर संत संग में जा भाई सब साथ ही साथ बिताओ सो मार्ग के पार कृपा किए ते वसी रहिया सत्संग द्वारा बुधाइन दात जीवत इंसान बन जी आयो हां हैवान नहीं इंसान तो पान में धार छो इंसान के वादे सत्संग द्वारा सत्संग दात तो जन्म मनो चक्कर इंसान को निकी तो जेका इंसान जो भलो कर तमाम सुठो थींदो पर कहीं घर जो भलो थे तमाम सुठो पर कहीं गांव जो भलो थे अन्य सुठो बदलू मां केड़ो भलो नानी आत्मा के परमात्मा से मिलाई कानी इन्हीं जरो को भलो ही कोनी ये इंसान इन्हीं माया चक्कर में नाचे इन्हीं माता के गर्भ में वरी कुटी नरक में नाचे उन्हीं बंधन को छुटकारे वास्ते ये सत्संग जो दीवान बचो हर नाम जपंतिया कुछ न करे जमकाल नानक मंत्र होए सुखी अंत मिले नाम हरि का जप ले बंदे फिर पीछे पछताएगा सुंदर ये तन तेरा मिट्टी में मिल जाएगा सुंदर ये तन तेरा मिट्टी में मिल जाएगा कहता है मेरी काया काया का मान किया जपले बंदे फिर तुझे पछताएगा नाम हरि का जपले बंदे फिर पीछे पछताएगा से क्या तू लाया बंदे यहाँ से क्या ले जाएगा से क्या लाया बंदे यहाँ से क्या ले जाएगा मुट्ठी बांध के आया हाथ सारे जाएगा पछताएगा नाम हरि का जब ले बंदे फिर पीछे पछताएगा पीछे पछताएगा ये मालिक एक हाथ जन्म दो जे मालिक न दो पे यार मेरा साईं के कुंभी न भगवान सब तुझा कर्म देखा जे के जन्म मरता थी जिस पे आयो आगे के हाथ पर आयो जो वर के तो वेकट
साईं ये जन्म मां तुझे लेख लगाई तुझी सारा ॿुधंदुमि तुझी सारा कंदुमि मूंखे न मां कढ उहा मां कृपा करे तव्हांखे मानशाह चोलो मिलियो पाण खे सिंगारवासीं पाण खे ठाहिणवासीं सदगुरु महाराज चवंदा पोइ पहचान को हाणे पछताए क्यों न जब आराम जब देह में आराम था क्यों न किया दान जब घर में सामान था रुस्तम खुली बाजार तुमने सौदा न लिया छुई हड़ताल फिर तुम्हें सौदा याद पिया जॾहिं तो में जवानी आहे तो में ताक़त आहे पंहिंजे कल्याण करण जी पंहिंजे परिवार जे कल्याण करण जी पंहिंजे नाम जपण जी पंहिंजे परिवार खे नाम जपाइण जी पंहिंजे चङे थियण जी ॿियनि खे चङे बणाइण जी जॾहिं कुझु नथो करे जॾहिं बुढापो ईंदो जॾहिं पंहिंजे मथो जाई स्वाद कम न कंदा अखियुनि में हीराई थी वेंदे कन ॿुधण को जवाब दे पोइ राम काथो जपी सदगुरु महाराज जा था कर वक़्तु सभु खे सेखारींदो सदगुरु महाराज वक़्तु अॻ में थी सम्झाइनि था त भाई हाणे होशियारी वठ ख़बरदार थी इहे जेके तो कम शुरू कया नी इन्हनि खे छॾे ॾे सुबुह का खुला शाम को घर लौटा त वो बि न अब भी बिगड़ो कुछ नहीं हाणे बि वेल वही कान्हे हाणे बि चङाई अपनाए चङो थी करे पाण चङो थी तोखे ॾिसी क्या बि चङा बणिजी वेंदा Sa
सदगुरु महाराज सां जीवन जे कल्याण वास्ते ही तव्हां ॿुधाईंदानी त इहा घड़ी कंहिं कंहिं खे आई ऐं कंहिंखे नसीब थी कंहिं इन घड़ी में फ़ाइदो वरितो असांजी भागशालियुनि जी सुठी घड़ी मिली आहे इहा घड़ी वरी सुभाणे थोरी मिलंदी सदगुरु महाराज कृपा करे असां नौशकी वारनि ते असांजे प्यारे खुशीराम जे प्यार में अची करे ही प्रोग्राम ॾिनो आहे इहा घड़ी जेका मिली आहे भाग सां मिली आहे जो क़दुरु कयो इहा असांजे मथां मालिक जी कृपा आहे जो संतनि जो संग ऐं साहिबनि जो दर्शन ऐं गुरबाणी जा आनंद ऐं संग जो मेला कोई भागशालियूं जिन पंहिंजो घर आबाद कयो आहे उहे ई ॿिए जो घर आबाद करे सघंदा आहिनि जंहिं पाण शांती वरिती आहे उहे ई ॿिए खे शांती ॾींदा जेके पंहिंजो कल्याण कयो आहे उहो ॿिए जो कल्याण कंदो जंहिं कंहिं पंहिंजो घर ठाहियो आहे त उहो ॿिए जो घर बि ठाहे सघंदो आहे सदगुरु महाराज चवनि था ही घड़ी तव्हां भागशाली टी पातशाही साईं अमरदास आहे मीरी पीरी जा मालिक जंहिं अंग ते महाराज दर ते 12 साल दिल लगाए शेवा करे प्यासनि तो मटियूं पाणी जूं गागियूं भरे गुरु श्याम चारे पुठी न कयो अमृत वेले स्नान पाणी कराए साहिबन गिरिजाए गदी जा मालिक बणिया शेवा के साईं अंग ते महाराज पंहिंजे पुटनि गदी नन्ही पर कंहिंखे न भाई अमरू सदके शेवा जिन सेवा तिल पाया मां जेको वहे सो ले मिठा बाटी भाॼी न आहे जेके गुरू खे यादि कंदा आहिनि मालिक बि उनखे यादि कंदो यार जनी के यादि से यादि हमेशा सिक ॾे सिक वठ भलो कर त भलो थिए ॿिए जो घर ठाहे त भॻवान तुंहिंजो घर ठाहे तूं ॿिए ते दया कर साईं तो ते दया कंदो बना
सुठियूं संग कयो आहे। शास्त्रनि जे संग करण सां बि ज्ञान मिलंदो आहे, सुठी सोबत करण सां बि ज्ञान मिलंदो आहे, सतगुरु महाराज दावन में भी ज्ञान मिलंदो आहे। दया खे टिनि प्रकारनि सां इंसान पार करे सघंदो आहे। या दारू हुजे वॾी महतणी तरह पुॼी सघंदो आहे। ॿियो तरीक़ो आहे पुल जो, पुल तां बि दरिया पार करे सघंदो आहे। पर टियों तरीक़ो कहिड़ो आहे? ॿेड़ी। उन में आराम सां वेठो हुजे, न पंधु करे, न तार हणे, न महिनत करे, पाण बि तरे पर पंहिंजो सामान बि तारे। सत्संग जेको आहे इहो ॿेड़ी आहे। जेके ॿेड़े में सभु छा, इहे सभु साध साध सदु मां मिसाल ॾींदानी त जेके जेके इंसान बिगड़िया आहिनि उहे बुरे संग मां बिगड़िया। जन खे चङो संग मिली वियो, कंहिं संतनि जो, कंहिं महापुरुषनि जो, कंहिं चङे विर्ती वारनि जो, उहे दुनिया में नालो पंहिंजो चिमकाए विया। जन खे बुरो संग मिली वियो उहे कुसन में किरी पाण त बर्बाद थिया, पर पंहिंजे परिवार खे बर्बाद कयो। जे उहो पीउ पंहिंजी औलाद जो दुश्मन आहे, जेको शराब नशो पी पंहिंजी औलाद खे कर्ज़दार बणाए वञे। उहा स्त्री पंहिंजे पति दुश्मन आहे, जेका बेहुदा सिंगार करे घिटन में घुमे। उहा औलाद पंहिंजे पीउ मां जी दुश्मन आहे, जेका सुठा कर्म न करे ऐं पीउ मां जे नाले खे दाग ॾे। सतगुरु मास्टर सोभ ॾेखारनि था त जेको सत्संग आहे, जेका रया साहिब आहे, डेली ताईं गांव गांव में दरबार आहे, कोन्हे रखो। सत्संग सुबुह शाम नी धंधो करणु फर्ज़ आहे, गृहस्थ करणु बि फर्ज़ आहे, धंधो करणु फर्ज़ आहे, पढ़णु फर्ज़ आहे, कमाइणु फर्ज़ आहे, पर साईं जो नालो जपणु बि फर्ज़ आहे, राज़ करणु बि फर्ज़ आहे, चङो थियणु बि फर्ज़ आहे। ॿिया फर्ज़ में भाई फर्ज़ न आहे। सतगुरु महाराज ॿुधाइनि था त जीअं का मिसाल ॾींदानी त भाई हंस ऐं कांव जी पाण में दोस्ती। दोस्ती ग़रीबी शाहूकार ते न आहे। शाहूकार चाहे पिस्ता खाराए, गरीब पंहिंजी पुॼदी यार प्यार जा भुॻड़ा खाराए तो पिस्तनि जे बराबरि। ईअं आहे न, यादि रखियो। हे आहे प्रेम जी लगन। कांव खे वठी आयो काथे मां थोरो ढंढल जाते उहे मोती चुगींदो, छोजी खुराक ई आई। कांव खे मोती चुग, जेके शाहूकार जी ग़रीब खे छटी प्रकार जा ताम पे बंगलो में उड़ाईंदुसि, पर गरीब पंहिंजी झूपड़ी में प्यार जी दाल खाराईंदुसि, पर दिलि सां खाराईंदुसि। जंहिं महिल मोती खाराए साहिब फ़र्क़ु ॿुधाईंदानी। हंस वृत्ति वारो कहिड़ो इंसान हूंदो आहे, कांव वृत्ति वारो कहिड़ो। हंस वृत्ति वारो इंसान सदाईं ख़ामोशी में हूंदो आहे, ऐं कांव वृत्ति वारो माण्हू घड़ी ट्रा 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 घणो पियो ॿोली। हंस वारी वृत्ति वारो माणी खीर में पानी जे मिक्स हूंदो न, मिलावट हूंदी, हंस छा पींदो, खीर पी वेंदो, पानी खे छॾे वेंदो, ऐं कांव छा सुगंध मुंहुं में गंद कढंदो।
बार रखी वो चंगो कर्म करण पीउ मां तो गोरी वन माना पीउ जी आज्ञा में रही पुटु हो जेको पंहिंजे पीउ मां खे रोशन करे स्त्री नालो हुनजो जेका पंहिंजे पति खे रोशन करे जॻह नालो हुनजो जेको पंहिंजे सतगुरु खे रोशन करे ऐं कांव खे दाव ॾेई करे मोती पे करायो कांव खे दा मुंहिंजी महिमानी क़बूल कर चवंदा या नीति आहे गरीब खे दोस्त कबो आहे त गरीब जी झुपड़ी में वञिबो आहे वठी हल मूंखे तुंहिंजी दावत क़बूल आहे काथे वठी आयो तव्हां अंब पका पिया फर्स्ट क्लास अंब जे वण ते जी विया आहिनि हाणे यार ठुंगो दरस्त जो मज़ो अहिड़ो राजा शिकार तो जवान मोटियो आहे अॻे वण जी शानकार में माण्हू वण चाह जा हूंदी आहे हिकु दवा छुटी ॿियो आहे थधी हूंदी आहे अॻे बिजली जो कोन्हे बिस्तरो विछाए राजा वञी वण जी छाया में सुम्ही जे मां सॼी राति किना राजा जे मुंहं में पवण लॻा हंस जो कमु आहे सभु चङाई कर हंस दिलि में कयो देश जो राजा आहे थको टो सुम्हियो पियो आहे जे किरण तप ते निंड जी खुली पवंदी छा के पंहिंजा पर टिका करे पंहिंजी उहा उस पान ते खणी राजा खे छांव ॾिनी भाई राम चओ हेॾो वरी कांव छा कयो विठ लाथई विठ जी राजा ने मुंहं में पई ये साइको जो फिरियो त छिलको थी करे कांव जेका बंदूक पई रिवाल पिस्तौल खणी ठका जो कढाई लगी कंहिंखे हंस खे हंस वेचारो फट फट किरे पियो हाणे नोट में फटके अरे आवाज के राजन कांव डामियो पंस की आ गोली लगी वेचारो फट फट की तरफी पयो राजा तुम्हारे नींद को जिसने पाया भंग वो कांव था मैं हंसू मरानी चके
चङनि जी सोबत में इंसान चङो बणंदो छा चए पियो साईं मां तुंहिंजी निंड खे सुहिणो बणाइण वास्ते या उस पंहिंजे मथो खणी तुंहिंजे मथो छाया में तूं निंड कर पर तीअं तो मुंहिंजा प्राण वरिता पर जन तुंहिंजो कसूर न आहे कसूर इहो मुंहिंजो आहे जो मां नीच जो संग कयो आहे चङनि जे संग करण सां इंसान चङो थींदो आहे बुरनि जे संग में इंसान बुरो थींदो आहे दरे सुतर सिखिया उन्हनि था त भाई वधि में खीर एॾो महांगो बि 16 रुपए किलो खीर हूंदो घणे खीर आहे किलो इन किले खीरे कार रंग जे माल गढ़ाइण ते करे वञे अधु किलो खीर ॾियाए छा थींदो घाटो थी वेंदो हाणे 20 रुपए में 16 रुपए में अधु किलो खीर वरी 10 रुपए जूं बादाम विझेसि 10 रुपए जा पिस्ता विझेसि घणा रुपया 40 रुपए में जो खीर पीए अधु किलो त मगज़ में तरावत जान में चुस्ती ऐं ताक़त हले जंग हलंदी बि नहीं झटको हलियो वञे निंड सुठी अचे घर बातन खे बि ख़ुशबू बि अचे पर शराब जी बोतल खणी पीअंदो आहे 250 रुपया कारे 40 रुपया कारे भाई चौराम 40 रुपए में घर में मिज़ाइको पाण में मिज़ाइको ऐं शराब पीए त ॿियनि खे डप अचे कहिड़ो शराबी पियो आहे उन बटाणे में पोइ सेठ माण्हू शराब पी करे छा ते लेटरिन में उहा जेका गेंडीअ मथां हीअं खुगरा पियो आराम सां आया शहर जा माण्हू बाबा सेठ माण्हू जॻह ॾिसो उनजा पुट वीचारा कंधो करे पोइ न मोटिया हाणे पोइ घर पुॼी हाणे त कहिड़ो मुशार खे ॾेखारियो काॾे सेठ आहे बि काॾे तूं लेटरिन में पियो दरियो चवनि था इंसान थी तोखे इंसान ॿुधी ॾिनी आहे भॻवान ॿुधी ॾिनी आहे जे पाण चङो थी तुंहिंजी औलाद चङी थी हाणे 250 रुपया विञायूं शराब में सड़जऊं पाऊं में लेटरिन में वञी घर खे ॿारनि खे थप अचे घर जा भाती नफ़रत कनि इहो संग कहिड़ो संत जो संग चाहे संत जे संग सां संत छा कंदो नित जो दर्शन कराईंदो मालिक सां मिलाईंदो हाणे इहो संग भलो या लेटरिन में कहिड़ो आहे संग भलो केतिरी आहे तीअं
अखियुनि जो ध्यानु उन आशिकनि वटि रो वञी उन वटि ॿाॾा वञी जेके तुंहिंजो क़दुरु कनि। ऐं माता बानी साईं अमरदास जी प्यारी थी वई असांजे लाइ सुंदर दे दे त मां बि तव्हांजी न्याणी हुयमि पर मुंहिंजी पिता में वृत्ति कहिड़ी करे पंहिंजे पिता खे पिता करणु सम्झो पर वृत्ति कहिड़ी इहे टिनी लोकनि जा मालिक आहिनि चाहे पीर भला या वेसाब सॼो साम्हूं वेठा आहिनि असांजी श्रद्धा असांजो वेसाब न आहे साम्हूं वेठे बि असांजो कल्याण थींदो सॼो मां हज़ारनि कोन ते हुजे असांजी भावना शुद्ध आहे असांजी नियत साफ़ आहे असां गुरू में पूरन वेसाब आहे हज़ारनि कोन ते बि असांजो कल्याण थिए भई यादि कयो ऐं माता बानी चए थी मां बि तव्हांजी जहिड़ी न्याणी पर मुंहिंजी वृत्ति कहिड़ी अमृत वेले जागी पंहिंजो चंड जो ध्यानु लॻाए थई पार आंदे मगर हूंदमि घड़ी घड़ी पेर न पवंदी हुयमि सतगुरु जे वचननि ते वेसा रखी ध्यान में वेही करे प्रभु जो सुमरन कंदी हुयमि गुरु महाराज जी पिया त पाण एॾी केॾी वृत्ति लॻी पई आहे केॾी आनंद में गुज़ार जी केॾी शांती में आहे इम्तिहान थो वठां इएं ॿाहिरों वेठी आहे अंदर में बि आनंद आहे बिना इम्तिहान जे कंहिंखे डिग्री न मिली आहे ॿार स्कूल में परदेस में पढ़ंदो आहे मेथ जी रोटी ओट रोटी खाईंदो आहे पर इम्तिहान में पास डिग्री मिलंदी आहे त उनखे दुख विसरी वेंदा आहिनि माता पंहिंजे ॿार खे 9 महीना 10 ॾींहं अंदर में सांडे तकलीफ़ आहे सही पर ॿार पंहिंजी गोद में ॾिसंदी आहे सभु उनखे दुख विसरी वेंदा इम्तिहान सभु जो थियणो आहे अरे माता बानी चए थी सतगुरु सचे पातशाह अरे मुंहिंजो इम्तिहान था वठि कहिड़ो साहिब सांग वरसायो जंहिं मंजे ते साईं अमरदास साहिब सुम्हिया पिया उन मंजे जो पायो हिलियो गुज़ार का आदि का बची पुनार फोटू में ही हूंदी आहे उन आवाज़ ते माता बानी जी समाधि टुटी छा ठहे त जंहिं मंजे ते मुंहिंजो सतगुरु शहंशाह सुम्हिया पिया नी मंजे जो पाउ हिलियो आहे पोइ छा थींदो इहो पाउ हिलंदो खड़को थींदो जीअं पिलर जो कट जैसा किरी पवंदो जंहिं महिल इहो मंजो खड़को थींदो साहिब जी उहा जेका मालिक सां वृत्ति जुड़ी पई आहे जेके सचे पातशाह उन आंदे मगनी मालिक जे उहा जंहिं महिल वृत्ति टुटी पोइ छा थींदो जीअं मच्छी पाणी खां ॿाहिरि निकिरंदी आहे पोइ तड़पण शुरू कंदी आहे चाहे गदे में रखोसि चाहे एसी में रखोसि मरण क़बूल कंदी पर पाणी खां सवाइ जी न सघंदी तव्हां मच्छी खाईंदड़ हूंदो जंहिं माता उन टुकड़ा टुकड़ा करे पाती में भुञी करे साकारे करे रस विझी पंहिंजे घर भात खे ॾींदी आहे खाइण खां पोइ बि चवंदी आहे पाणी पाणी उन्हनि जी जन मां ज़ाइको वरितो आहे सतगुरु महाराज चवंदा इहो ज़ाइको तव्हां वठि अरे माता बानी उहा कहिड़ी न्याणी आहे उहा कहिड़ी औलाद पंहिंजे पीउ खे तरफ़ाए उहो कहिड़ो किना कर्म खे दुख पहुचाए उहा कहिड़ी औलाद आहे जेका किना कर्म करे पंहिंजे पीउ माउ जी शान में घटिताई हुजे उहा कहिड़ी पत्नी आहे जेका पंहिंजे पत्नी खे दुखी बनाए सो मां न्याणी आहियां मां जॻह मुंहिंजो धर्म चाहे सतगुरु खे सुख ॾियनि इन करे शेवा करी आप गवाइए तव्हां छो पायो छा के खड़को आवाज़ शेवा अहिड़ी कर जे ॿिए जे निंड में खलल न पवे ॿिए जी वृत्ति में खलल न पवे आराम सां खिचड़ियूं पाईंदी माता बानी उन पाए खे ॿाहिरि कढी छा के पंहिंजी स्त्री बि ॾेई छॾिया उहा मेख या खेत जे मां स्त्री में डुबी आहे नाल बदन पाणी जो उहा रत में सारो करेला करे छूटी आहे साहिब जे मां समाधि खुली आहे पलथी मारे मंजे ते वेठा साम्हूं नज़र चान हेॾे बि रत हेॾे बि चओ त रत नज़र आई साहिब जे मां हीअं मूं फेरियो छा ॾिठो त माता बानी प्यार वेठी आहे हथेले रुआ में गिरी पई आहे रतूं हीअं रेला करे वेही रहिया पर माता शांत वेठी अॻे ई टकण न त मन खे मोट कंदी जाए प्यार Thank you.